2 लाख 5 लाख 10 लाख रुपया ख़र्च केर करे माण्हू कुझु न कुझु करे सघे थो। जॾहिं त अॼुकल्ह पैसो घणो आहे, माण्हुनि वटि घणी शइ आहे, इन करे इहो सभु कुझु करे सघे थो। मगर उन गुरबत जे ज़माने में जॾहिं कुझु न हूंदो हुयो, उन मुफ़लिसी ऐं ग़रीबी जे ज़माने में एॾियूं तकलीफ़ुनि जे बावजूद बि मोमिननि मजलिसूं करायूं। इन तारीख़ सां मां जे साम्हूं अर्ज़ु कयां, इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मजलिसूं, मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम मजलिसूं करायूं आहिनि। ख़ुदि इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम मजलिसूं करायूं आहिनि। पर उहे मजलिसूं रुगो इन अहल बैत अलैहिस्सलाम जे नाले निशान खे वाज़िह करण, मशहूर करण, सभिनी जे दिलनि में वेहारण मक़सद हुयो। त अहल बैत अलैहिस्सलाम जो नालो निशान ऐं किरदार हिननि जी दिलि में वेहिजी वञे ऐं अहल बैत अलैहिस्सलाम जे किरदार खां मुतासिर थी वञनि ऐं अहल बैत अलैहिस्सलाम जे किरदार खे सम्झी उन्हनि जी दिलि में अहल बैत जी मुहबत वेहिजी वञे। उन वक़्त में इमाम अलैहिस्सलाम जे तव्हां ॾिसो, रवायात तारीख़ूं ॾिसो, इमाम अलैहिस्सलाम दिरहम दीनार न्याज़ में वेरायो आहे उन गुरबत वारे ज़माने में। तो बाबा हे दिरहम अचो न्याज़ वठो, मगर असांजी ॻाल्हि खे ॿुधो ऐं सम्झो। दीनार वठो, हे लिबास कपिड़ा सुठियूं सुठियूं ख़लातूं पेशकश कई वई आहे न्याज़ में, इहे वठो, मगर असांजी ॻाल्हि खे ॿुधो ऐं सम्झो। इमाम पंहिंजे मक़सद खे वाज़िह करण ऐं सम्झाइण जे लाइ एतिरी कोशिशि कई आहे त न्याज़ विरहाया अथनि, कपिड़ा विरहाया अथनि, ख़लातूं विरहायूं अथनि, दिरहम दीनार विरहाए बि इमाम अलैहिस्सलाम माण्हुनि खे पंहिंजो मक़सदु सम्झायो आहे त असांजो मक़सदु छा आहे। जॾहिं त हुकूमत वक़्तु अहल बैत अलैहिस्सलाम जी मुखालफ़त में हुई, अहल बैत अलैहिस्सलाम जे नफ़रत फैलाइण में ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में उथल हुई। हुकूमत चवंदी हुई त अहल बैत खां नफ़रत कनि, अहल बैत ते वञनि न, रुजू न कनि, अहल बैत ते मसइलो अहल बैत खां न पुछनि। छो जो एॾे वेंदा त हक़ जी ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदनि, हक़ जी ॻाल्हि ॿुधंदा, उहा दिलि में वेहिजी वई त पोइ असांजी ॻाल्हि कोन ॿुधंदा, असांजी ॻाल्हि खे कोन मिलंदा। इन करे उन्हनि जी कोशिशि इहा हुई त हिनखे हिन तरीक़े सां असां एॾे करे सघूं। ऐं इहो ई असुल मक़सदु हुयो। हाणे तव्हां जी ॾिसो, हक़ीक़त में वाक़ियात करबला में जेको तव्हां ॾिसंदो न, उहो इहो ई मक़सदु हुयो। मौला हुसैन अलैहिस्सलाम बि इहो ई चाहियो आहे। इमाम अलैहिस्सलाम वरी फरमाए थो त अचो असांजी ॻाल्हि खे ॿुधो ऐं सम्झो। मौला बि फरमाए थो त मां लम अखरुज अशरन वला बदरन वलाकिन्नमा खलतुल इस्लाह फी उम्मत जद्दी रसूलिल्लाह। मां न के फसाद जे करे, न झेड़े जे करे, न कंहिंखे हरू भरू भरमार करण जे लाइ घरां निकितो आहियां। लेकिन मां घरां छो निकितो आहियां? असीर बसीरत जद्दी रसूलिल्लाह, असीर बसीरत अबी अमीरुल मोमिनीन। मां माण्हुनि खे पंहिंजे नाने ऐं पंहिंजे बाबे जी सीरत सम्झाइण निकितो आहियां। हाणे मौला इहो ई असांखे सम्झाइण चाहे थो, मां नाने ऐं बाबे जी सीरत सम्झाइण निकितो आहियां। त मुंहिंजे नाने जी सीरत छा आहे? मुंहिंजे नाने जो उसवे हसना छा आहे? मुंहिंजे नाने मुंहिंजे बाबे जी कहिड़ी ॻाल्हि जी पैरवी करणु खपे, उन्हनि जी ॻाल्हि खे ॿुधाइण सम्झाइण जे लाइ मौला हुसैन पंहिंजे ज़ुबानी मक़सदु इहो थो ॾसे त मां घरां इन करे निकितो आहियां त मां पंहिंजे नाने ऐं पंहिंजे बाबे जी सीरत सम्झायां। पोइ हाणे इन सीरत खे सम्झाइण जे लाइ मौला हुसैन पंहिंजे नाने ऐं बाबे जी सीरत खे सम्झाइण जी ख़ातिर मां अॼोकी हिन महफ़िल में अव्हांजे साम्हूं रुगो इहा मिसाल अर्ज़ु करे छॾियां त मौला हुसैन अलैहिस्सलाम मंज़िल शराफ में मंज़िल त आहे, इमाम जी मंज़िल शराफ में आहे। एतिरे में वेठे वेठे माण्हुनि वठी नारा हया, ताजुब ते नारो हणबो हुयो, नई ॻाल्हि का ॾिसी नारो हणबो हुयो। हज़े सलवात महिरबानी करे घड़ी खन निंड खे फिटायो। हज़े सलवात
हाँ मंजिल शराफ में मौला अलैहिस्सलाम वेठे वेठे माण्हू उठी नारा आया पुछो वे तो छो चई नारा इन करे आया कसे जो हेॾो खजनि जूं छड़ियूं थियूं नज़र अचनि माना खजनि जी आबादी जो नज़र आई तो माना आबादी आहे तो पाणी हूंदो पोइ जेके कुझु माण्हू हलियल हुया उन्हनि चयो त वरी हिते छाजियूं खजियूं हिते खजियूं केरनि खे वरी गौर सां ॾिसो वरी जो गौर सां ॾिसनि त वाकई हाणे घोड़नि जा कन था नज़र अचनि माना हिकिड़ो लश्कर आहे जिन जे घोड़नि जा कन नज़र था अचनि जिन खे ही माण्हू खजनि जूं छड़ियूं पिया सम्झनि इन करे हाणे जो गौर कयूं त लश्कर थो पियो अचे हाणे इंतज़ार करणो पियो हिननि खे ॾिसो थी केरु आहिनि आया केरु हज़रत हुर जो लश्कर आहे हज़रत हुर जो लश्कर आहे हज़रत हुर माण्हू वठी बादशाह जे तरफ़ां इन करे आयो आहे त मां मौला हुसैन जो रस्तो रोकियो मौला हुसैन खे रस्ते में रोकियां त जीअं कूफे न पहुची सघे हाणे हे हुर जो लश्कर आयो आहे तारीख़ वारनि ईअं लिखियो आहे त हुर जो लश्कर जॾहिं अहिड़ी जाइ ते पहुतो मौला हुसैन जे साम्हूं जो पहुतो त ॾिठो त ज़ुबानूं घोड़नि जूं निकितियूं पियूं ख़ुश्की खां ऐं माण्हुनि जूं ज़ुबानूं बि ख़ुश्की खां निकिती पियूं पाणी कोन्हे को ख़ुश्की खां उन खां तकलीफ़ पई थी थिए इन करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे सभिनी अंसारनि खे हुकुम तो फरमातो थो उन्हनि सभिनी खे पाणी पीआरियो जॾहिं इहा ख़बर बि हुई त असांजा कातिल आहिनि मुखालिफ़ आहिनि कातिल मुखालिफ़ करण आया आहिनि मारण आया आहिनि रस्तो रोकण आया आहिनि मुखालिफ़नि खे तुंहिंजी असांजी दिलि न कान त बर्दाश्त करे जो असां ईअं कयूं मगर मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाने पंहिंजे बाबे जी सीरत में ॿुधाए थो त हलो पाणी पीआरियो सभिनी खे हुकुम थो करे त पाणी पीआरियो मगर इमाम अलैहिस्सलाम फरमातो त हैवाननि जी आदत आहे ॿ टे दफ़ा साहियूं करे पाणी पीअंदा आहिनि जल्दी जल्दी हैवाननि जे साम्हूं पाणी न खणो जेसिताईं हू ॿ टे दफ़ा पाणी न पी वठनि माण्हुनि खे बि पीआरियो हैवाननि खे बि पीआरियो माण्हुनि खे हैवाननि खे सभिनी खे पीआरियो वियो हाणे अंदाज़ो लॻाए त हिते जनाब हुसैन अलैहिस्सलाम सभिनी खे मुखालिफ़नि खे पाणी थो पीआरे सभी जेके कातिल आया थियनि उनखे पाणी थो पीआरे मौला हुसैन अलैहिस्सलाम हाणे हुर खां पुछे थो त हुर अचण जो मक़सदु छा अथई चई मां तोखे कूफे रोकण वञण खां छॾींदुसि पोइ इमाम फरमाए भला मां कहिड़े रस्ते हलियो वञा जेकॾहिं तव्हांजा ही ख़त आहिनि तव्हां राज़ी न आहियो त मां मोटी वञा चवनि था न हाणे कुझु कोन थींदी ख़तनि जी ख़बर असांखे कान्हे का बाक़ी रहियो सुवाल तोखे कूफे वञणु कोन ॾींदासीं हाणे कहिड़ो रस्तो इख्तियार करे जो ओॾे वञूं पोइ इमाम अलैहिस्सलाम पाणी फरमायो भला असां हेॾे करबला ॾे शते फरात ॾे निकिरी वञूं इन ते हुर बि राज़ी थी वियो त मां जेसिताईं होॾे ख़त लिखां जॾहिं उहो जवाबु अची वञे हाणे हीउ वाक़ियो मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयो आहे तारीख़ी त मौला हुसैन अलैहिस्सलाम ऐं मौला हुसैन जे असहाबनि सभिनी खे पाणी पीआरियो आहे इहा ख़बर बि हुई त हिते पाणी मिलणो कोन्हे को असांजो छा हाल थींदो मगर तॾहिं बि मुखालिफ़नि दुश्मननि खे पाणी पीआरियो हिकिड़ी मंज़िल अॻिते हली ॾिसूं था त हाणे जनाब सईदा सकीना सलामुल्लाह अलैहा हे मलगून सभिनी खे पाणी पीआरींदा था वञनि जनाब सईदा सकीना सभिनी ॿारनि खे वठी पंहिंजा प्याला खणी था वञनि त असांखे पाणी ॾियो असांखे बि पाणी ॾियो असां माण्हू आहियूं सभिनी खे पंहिंजे घोड़नि खे पंहिंजे माण्हुनि खे सभिनी खे पाणी पीआरींदा था वञनि जनाब सईदा सकीना नंढड़ा ॿार पाणी जे लाइ वञनि था पोयां मज़ा हिननि खे पाणी नथा ॾियनि हा तारीख़ वारा लिखनि था त अॻिते हली सभिनी खे पाणी पीआरण खां बाद सभिनी खे पाणी पीआरे आख़िर में पाणी जेको बचो उहो बि ज़मीन ते हारे छॾियो मगर अरबे जे बचनि खे अरबे जे अंसारनि खे पाणी न ॾिनऊं हाणे उन गर्मी जे आलम में इहे नंढड़ा ॿारड़ा उन पुसियल ज़मीन ते पंहिंजा गल रखी पंहिंजी प्यास खे उचाइण जी कोशिशि कनि था त कुझु न कुझु थकान पइजी वञे कुझु न कुझु असांजा जिस्म थधो थी वञे वरी हुसैन जी
सीरत दी है, हुसैन जी सीरत दी है। हाँ इन्हें करे माता के लजाना भी मंजिल जनाब सईद हुसैन अलैहिस्सलाम मौला हुसैन अलैहिस्सलाम नमाज फजर जी पढ़ी वेठो आ, नमाज फजर जी पढ़ी वेठो आ तो ॾिसे त हेॾो हिकिड़ो शख़्स आयो आहे। मां पुछियसि त केरु आहे? मां कूफे खां आयो आहियां। हाणे कूफे खां कहिड़ी ख़बर? चई साईं तूं अकेलो थी त तोखे ॿुधाया आहे। मां फरमायो थो न हे मुंहिंजा सभु महरम आहिनि, मुंहिंजे हिननि जे साम्हूं पंहिंजी ॻाल्हि न मुंहिंजी का ॻाल्हि कुझु ॻाल्हाईंदा मूंखे हिननि जे साम्हूं ॿुधा। चई साईं मां ॾिठो त अमीर मुस्लिम खे क़त्ल करे बाज़ारनि में घुमाईंदा जनाब मौला हुसैन अलैहिस्सलाम ने फौरन जनाब मुस्लिम जे नियाणियुनि खे घुरायो आहे। जनाब मुस्लिम जे नियाणियुनि खे पंहिंजे ज़ानू ते वेहारियो आहे। जनाब मुस्लिम खे त माण्हू मोकिले जनाब मुस्लिम जी नियाणियूं मौला हुसैन घुरायूं, मगर जनाब सकीना जो ॿुधो त मुस्लिम जे नियाणियुनि खे बाबे घुरायो, इन करे उहा बि हली आई पंहिंजे बाबे ॾे। तो जीअं न जनाब सकीना खे मुस्लिम जे नियाणियुनि ॾिठो त अचे थी पई जनाब मौला हुसैन जे ज़ानू तां उथी बीठियूं। इमाम फरमा थो छो? चई असां ॾिसूं था त तुंहिंजे गोद में वेहण वारी सकीना अचे पई। मामा तुंहिंजी गोद में सकीना वेहण वारी अचे थी पई, इन करे असां हाणे जेकॾहिं त उथूं सकीना अची वेहे। मां मथे ते हथड़ो घुमाए बोसो ॾेई फरमायो त मां बि तव्हांजो पीउ आहियां। पोइ जीअं सकीना जो पीउ जीअं सकीना जो पीउ आहियां मां तव्हांजो बि पीउ आहियां। तव्हां हिकिड़े पासे वियो, सकीना हिन पासे वियो। हा हे सीरत आहे रसूल जी मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी। यतीमनि जे हथ ते मथो फेरे जनाब मथे ते हथड़ो फेरे जनाब मौला हुसैन बोसो ॾेई सभिनी खे सम्झाए त यतीमनि सां कहिड़ो सलूक हुअणु खपे मैदान रस्ते करबला जे रस्ते में। हा हाणे अॻिते हली ॾिसूं था जनाब सईदा सकीना जॾहिं मौला हुसैन शहीद थी वियो, जनाब सईदा सकीना खे मथे ते हथ फेरण वारो कोई कोन्हे को। मुसलमान बाक़ी सब पंजन खे दफनाइनि था, मगर हुसैन खे दफनाइण वारो कोई कोन्हे को। इन करे जनाब सईदा सकीना सलामुल्लाह अलैहा याबत करे मैदान में डोड़ी पिया। बाबा तूं काथे आ? बाबा तूं काथे आ? जनाब सईदा सकीना जॾहिं मैदान में वञण लगी आहे, जनाब सईदा सकीना जी आवाज़ खे मौला हुसैन जी कपिल गल में आवाज़ वञी इलाही आहे मन बजड़ा हेरे हलिया मां हिते पियो आहियां। जनाब सईदा सकीना फरमाती मां जॾहिं पंहिंजे बाबे खे वागुर पाए दाऊं ॾियणु चाहियो त बाबा थीमनि खे बाहि लॻी वई, असांजूं चादरूं खसे विया। बाबा यतीम जो हथ फेरण वारो कोई कोन्हे को। एतिरे में जनाब हुसैन अलैहिस्सलाम जी पैगाम ॾिनो आहे जनाब सकीना खे। सकीना बजड़ा जॾहिं वतन ते वापसि वञे मुंहिंजे शीयनि खे सलाम ॾिजाए। शीयती मामा शरब जो माल शीहो जॾहिं थधो पाणी पीजो मूंखे थधो पाणी पीजो मूंखे ज़रूरी आहे। मां हो मुसाफ़िर आहियां जो मूंखे मज़लूम मुसाफ़िर आहियां जो महिमान घुराए दरिया जे किनारे ते मूंखे जो तस्सो करे मूंखे शहीद कयो आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाए थो वरी जॾहिं मूंखे ग़रीब सवेतों में ग़रीब मिलो शहीद ए मुंहिंजा शीहो जॾहिं मूंखे मुसाफ़िर न ग़रीब मिस्कीन या कंहिं मक़तूल जो वाक़ियो ॿुधिजो न त उन टाइम ते मूंखे या हुसैन करे रोइजो जो मूंखां वधीक परवरदिगार असांजी गुनाह जी मग़फ़िरत फरमा, बीमार की शिफाई कामिला अता फरमा, बेरोज़गारनि खे रोज़गार हयात फरमा, तंदुरुस्त जे रिज़्क़ में वसअत अता फरमा। परवरदिगार जेके मोमिन जेके हाइतूं रखंदा उन्हनि जूं हाइतूं पूरियूं फरमा, असांखे इल्म अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। परवरदिगार मोहम्मद आले मोहम्मद जे सदके में असांखे तौफ़ीक़ अता फरमा। अहिड़ा कम कयो जंहिंमें तुंहिंजी ज़ात राज़ी, अहिड़ा कम कयो जो मौला साहिब ज़मान सां त राज़ी। नौजवाननि खे अमल साले जी तौफ़ीक़ अता फरमा, जेके नमाज़ नथा पढ़नि नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। ॿियनि गुनाहनि बुराइनि में मुब्तला खे तौबा थियण जी तौफ़ीक़ अता फरमा। असांखे तौफ़ीक़ अता फरमा। अहिड़ा कम